जी हाँ, बिल्कुल। भानसदाबाद सरकारी अस्पताल में मौजूद मरीजन ऐं डॉक्टरनि जा ॻाल्हियूं ॿुधा। डॉक्टरनि जो चवणु आहे त भानसदाबाद आसपास इलाइक़नि मां डेली जे बुनियाद ते सरकारी अस्पताल भानसदाबाद में 300 खां 400 मरीज़ जेके मलेरिया टेस्ट लाइ ईंदा आहिनि, जेके 100 खां वधीक जेके आहिनि पॉज़िटिव जेको केस असां वटि अची रहिया आहिनि। ऐं ॾींहों ॾींहुं जेको सो मलेरिया जो जेको केस जेके सो उनमें तेज़ी जेको सो अची रही आहे। ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त भानसदाबाद शहर में जेके बीठल पाणी, गंदो पाणी ऐं किचिरो ऐं जेको सो सफ़ाई न थियणु सबबु मलेरिया जो जेको सो वबा जी सूरत इख्तियार करे वई आहे। उन डॉक्टरनि जो इहो बि चवणु आहे त घरनि में जेको आहे मासूम ॿारनि खे या घरनि खे बि साफ़ सुथराई रखणु ज़रूरी आहे। सफ़ाई न थियण जे करे जेको आहे सो भानसदाबाद जे आसपास में जेको मलेरिया जेका बीमारी जेको वबा जी सूरत इख्तियार करे वई आहे। डॉक्टरनि जो इहो बि चवणु आहे त असां वटि मलेरिया जो टेस्टूं ऐं जेको सो इंजेक्शन ऐं मेडिसन हिन वक़्तु मौजूदु आहे। असां माण्हुनि जो जेको सो इलाज करे रहिया आहियूं। उनजो चवणु आहे त शहरनि खे घुरिजे त हू पंहिंजो सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखनि। आदम मेंगल, WTN, भानसदाबाद।